अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीन ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम साहित्य ऐं सुराण ऐं अॼु असां सां जेके शख़्सियतूं गॾु आहिनि साईं अहमद ख़ान लाजपत साहब जेके पाण चियो सां तालुक़ु रखनि था। पटीदन भरिसां चियो में संदसि जनम भूमि आहे। ताज़ो ई जेके असां वटि बरसातूं थियूं ऐं फ्लड जेको थियो उन जे दौरान तमामु घणा जेके माण्हू जेके बेघर थिया उन्हनि माण्हुनि जी ख़िदमत जे लाइ साईं पंहिंजो पाण पतोड़ियो, पाण निकिरी पिया। उन हवाले सां अॼु असां खेनि घुरायो आहे, संदन इंटरव्यू कंदासीं ऐं असीं साईं खां पहिरियां त असां साईं जिन खे भलीकार चवंदा, साईं तव्हांखे असां भलीकार चवंदा असांजे प्रोग्राम में। ऐं फस्ट ऑफ ऑल तव्हांखे असां सुवालु कंदासीं त हीउ जेको तव्हां ख़िदमत जो जज़्बो इख़्तियारु कयो, अचानक हिकिड़ो असां माना सोशल मीडिया ते तव्हांखे ॾाढो प्रोमोट थींदे ॾिठोसीं, तव्हां माण्हुनि जी ख़िदमत बि कई, कीअं ख़िदमत जो जज़्बो इहो तव्हांखे जाॻियो? ऐं फस्ट ऑफ ऑल त थैंक यू, तव्हां इज़त ॾिनी ऐं मान भरे सॼो हिते। ऐं ख़िदमत जो जज़्बो जेको जाॻियो उहो बेसिकली इहो ई हो नियत त छो जो असां दीन जे इस्लाम असांजो दीन जा उसूल आहिनि कुझु क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़, त इहो ई हो फ़िकिर खणी आयासीं त हिकिड़ा इंसान आहिनि, हिकिड़ा मुस्लमान आहिनि, उम्मत मुस्लिम आहे जेका कंहिं तकलीफ़ मां गुज़रे थी, त असांजो फ़र्ज़ु आहे उन जी पंहिंजे वस आहर हेल्प करणु। सो ख़िदमत जो जज़्बो त इहो ई हमेशह खां इन कम में हासीं असां। मां तोड़े ॿाहिरि बि रहंदो हुउमि पाकिस्तान खां, तॾहिं बि इन कम में थोरो घणो हूंदासीं। पोइ तोड़े उहे अफ़गान रेफ्यूजी हुजनि, सीरियन रेफ्यूजी हुजनि, उन्हनि जे लाइ बि असां वॉलंटियरली ॿाहिरि मुल्कनि में हेल्प कंदा हुआसीं जेके ईंदा हुआ। उन खां पोइ जॾहिं हिते आहियूं 2017 में, त पंहिंजे ॻोठ ऐं इलाइक़े में थोरो घणो लेवल ते कंदा रहंदा हुआसीं ऐं इहो कमु असांजो जारी हुयो पंहिंजी लेवल ते ई, माना जीअं ॻोठ ऐं ओस पास में थिया। बाक़ी पॉपुलैरिटी शायदि इन लाइ वधी त असां निकिरी पियासीं जॾहिं पंहिंजे ॻोठ ऐं इलाइक़े में हालिया सैलाब आयो पोएं साल, त पोइ जेको आहे हिकिड़ी लीडरशिप जी कमी हुई, या ॾिठोसीं त जेके अॻुवाण आहिनि उहे न हुआ, त पोइ हिकिड़ो मजबूरन बि उहो लीडरशिप जे रोल में अची वियासीं असां। ऐं माण्हुनि पाण उहा हिकिड़ी लीडरशिप जी पोज़ीशन ॾिनी, जॾहिं ॾिठनि केर बि न आहे, त पोइ ॻोठ में ओड़े पाड़े में उहो स्टेप बाय स्टेप ईअं हिकिड़ी मक़बूलियत वधंदी वई। ऐं कमु असां जेको आहे ख़िदमत जो पंहिंजे ॻोठ चियो ऐं ओसे पासे खां ई शुरू कयो हो, यूसी चियो में मेनली। बट उहो कमु असांजो ॾिठो माण्हुनि सोशल मीडिया ते, पहिरीं नियत इहा हुई त माण्हुनि खे ॾेखारिजे त जेको आहे असांजे इलाइक़े में कहिड़ी सूरत हाल आहे। छो जो पटीदन नौशहरा फैज़ डिस्ट्रिक्ट इहो एरिया उहो आहे भिरिया जो जिते सॼे पाकिस्तान में सभिनि खां वधीक बरसाति पई हुई ऐं नुक़सान बि हूअं ई थियो हो ओड़े हिसाब सां। त मीडिया में इहा शइ असां आणणु पिया चाहियूं ऐं इहो हिकिड़ो पंहिंजो मैसेज ॿाहिरि पिया पहुचाइणु चाहियूं, त उन करे सोशल मीडिया ते पंहिंजा वीडियोज़ हणणु शुरू कया। त ज़ाहिर आहे हिकिड़ो सरदारी ख़ानदान सां बैकग्राउंड आहे, त फॉलोइंग हिकिड़ी आहे माण्हुनि जी बिरादरी जे हिसाब सां, त उन्हनि शेयर करणु शुरू कया। ऐं पोइ वरी इलाइक़े जा जेके माण्हू आहे ऑलरेडी सुञाणनि पिया, त इन करे उहो काफ़ी तेज़ी सां हिकिड़ो पैगाम फैलिजंदो वियो ऐं जेको आहे उन में असां कामयाबु थियासीं। पोइ माण्हुनि जो ॾिठो जेके ॿाहिरियां माण्हू आहे, त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो एक्टिवली कमु करे पियो थो या सचाई सां मुख़लिसी सां कमु करे थो, त पोइ मां ॾिठो आहे माण्हू उहे पाण ई था अची तव्हां सां कॉन्टेक्ट कनि त जेको आहे पंहिंजो असां हेल्प था करणु चाहियूं ऐं माण्हुनि जी छा सूरत हाल आहिनि, जेके फ़िकिरमंद आहिनि उहे सॼी दुनिया मां था अची। पोइ त इन हिसाब सां असांजो कमु वधंदो वियो ऐं ख़िदमत में जेको तव्हां सुवालु कयो। अच्छा, इन कम जे दौरान तव्हां माना कहिड़ा कहिड़ा माना ख़ासि तौर ते कमु कया जंहिंसां रुॻो माना हितां जे माना आवाम खे न पर बल्कि पूरी मख़लूक खे फ़ाइदो मिलियो? उहे कहिड़ा कम हुया? शुरूआती तौर ते तव्हां जेको आहे माना पाणी में जेके माण्हू फाथल आया उन्हनि खे कढण खां अलावा ॿिया कहिड़ा कमु कया तव्हां? ऐं इन में हाणे जेको कमु असांजो शुरू थियो, बेसिकली सोचो त मां बि न हो त एतिरो थींदो, बट उहो शुरू ईअं थियो त पहिरियों ॾींहुं हो मींहं जो ऐं तेज़ मींहुं पियो वसे ऐं मां कराची हुउमि, ॻोठ न हुउमि असल में मां। त मूंखे पंहिंजे हारीअ फ़ोन कई राति जो, त चई साईं मींहुं ॾाढो तेज़ पियो थो वसे, कोठो मुंहिंजो किरी पियो आहे ऐं मां बचा कढी थेलीअ जे हेठां वेठो आहियां। राति जो 2:30 बजे हुनजी फ़ोन आई। सॼी राति यकीन मञो मूंखे निंड न आई। त उहो जज़्बो फ़िकिर खणी माना मां आयुमि हिते ऐं शुरूआति त पंहिंजे इलाइक़े खां ई कई
ऐं इहो पंहिंजो पहिरीं असां जेको आहे कमु जेको स्टार्ट कयो ॾिठोसीं त हिकिड़ो माना हालत जंग लॻी पई आहे, खाना जंगी वारी सूरत हाल आहे। त शुरूआत में असां रुॻो माना देगूं ठाराए पंहिंजे ॻोठ में ई उहो घर घर वञी ॾियणु शुरू कयूं, जे ख़बर ई जेके माण्हुनि जा घर किरी पिया आहिनि ऐं माना पंहिंजो चुल्हो बि नथा हलाए सघनि। शुरूआत में हफ़्तो खनि उहो देगुनि जो सिलसिलो असां कयो पंहिंजे ॻोठ में ऐं बसि ओस पासे में। उन खां पोइ असां राशन जो कमु शुरू कयो, उहो जीअं हलंदो वियो त उहो वधंदो वियो। उहो असां मजमूई तौर ते माना पहिरें ॾींहं खां हिन ॾींहं ताईं 13,000 फैमिलीज़ खे राशन जी सपोर्ट ॾेई चुका आहियूं, जंहिंमें जेको 8 खां 10 ॾींहंनि जो ई राशन जा पैकेट्स आहे। 700 माण्हुनि खे टेंट्स ॾेई चुका आहियूं जेके एक्चुअल टेंट्स आहिनि, ऐं जेको आहे 2500 मॉस्किटो नेट्स आहिनि, उन में मच्छरदानियूं आहिनि, 3000 तरपाल आहिनि, 2500 ब्लैंकेट आहिनि जेके सवड़ूं आहिनि, ऐं 7 शहरनि में असां मेडिकल कैंप्स हणाया। ऐं उन खां पोइ जेको 4800 ख़ानदाननि खे असां भाॼियुनि जा ॿिज ॾिना हिदायत ट्रस्ट जे थ्रू। उन खां अलावा जेको असांजो कमु हो भाॼियुनि जे ॿिज ऐं गंदम जे ॿिज खां अलावा उहो जेको आहे असांजो प्राइवेट हो, बाक़ी हीअ असां ट्रस्ट सां कयो हो। ऐं उन्हनि माण्हुनि खे जंहिंखे भाॼियुनि जा ॿिज ॾिना, सर्वे करे वरी उन्हनि खे गंदम जो कणिक जो ॿिज बि ॾिनो एज़ अ इंसेंटिव की उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थिए, राशन जे कम खां पासे ते थियनि माण्हू ऐं ख़ुदि मुख़्तियार थी सघनि। सो उनजी रिज़ल्ट माशाल्लाह ॾाढी सुठी रही। ऐं इहो उन खां अलावा वरी पाणी बि कढाइण जा कुझु प्रोजेक्ट्स कया, ऐं हींअर घर ठहण जा प्रोजेक्ट हलनि बि था। ऐं उन सां गॾोगॾु पाणी वारे इलाइक़नि में खैरपुर में ख़ुसूसी तौर ते तालके ठरी मीरवा में 4 किलोमीटर जी लागत सां माना रोड बि ठाराया क्रेनुनि ते, जेके माण्हू पाणी में फाथल आहे मजमूई। ऐं अच्छा, उन जे दौरान तव्हां माना बरसाति जे दौरान जेके मुतासिर माण्हू हुया उन्हनि जा माना अहज जेके उन्हनि जूं तकलीफ़ूं या उन्हनि जा जेके सूर दर्द उहे तव्हां कीअं ॾिठा? माण्हुनि जी माना सिचुएशन हिन महिल ताईं कीअं आहे? नौशाद फ़िरोज़ ज़िलो ख़ासि करे ठरी मीरवा खां वठी पकाचांग फैज़गंज खां वठी दरिया ख़ान मरी खां वठी ऐं भिरिया सिटी खां कंडियारे ताईं हिन वक़्तु बि तव्हां नौशाद फ़िरोज़ ज़िले जे ऐं खैरपुर ज़िले जे माण्हुनि जी सिचुएशन कीअं था ॾिसो? सिचुएशन उन वक़्तु जेका असां ॾिठी उहा इहा ही त माण्हू माना ॿियनि लफ़्ज़नि में चइजे न, क़ुरान जी हिकिड़ी सूरत आहे 46 नंबर सूरत सूरह अल जासिया। जासिया जो मतिलबु आहे माना हीअं किरियल हूंदा माण्हू क़यामत जे ॾींहुं। त असां उहो क़यामत वारो मंज़र ॾिठो माण्हुनि जो, माण्हू हीअं किरियल आहे माना जिथे वञा पियो न, जिथे बि ॻोठ में ख़बर अवल त असां ईअं शुरू कयो जेके माण्हू सुञाणियूं पिया इलाइक़े में पंहिंजा ई, उन खां फ़ोन करे हाल अहिवाल पुछूं पिया, बा कहिड़े हाल में कीअं ही छा आहे। उन्हनि ॾे जॾहिं मां वञा पियो त माना ॾिसां पियो माण्हू ॿियनि लफ़्ज़नि में हीअं किरियल आहे। ऐं माना मूंखे ॾिसी हू रुॻो साईं पाणीअ मां टिपी आयो आहे। पोइ के माण्हू सुञाणनि पिया, के न बि पिया सुञाणनि। ठीकु आहे, ॻोठ में 10 सुञाणण वारा त 20 न बि पिया सुञाणनि। त उहे माना इन हैरान पिया थी वञनि त साईं हेॾे पाणीअ मां किथां टिपी आयो या कीअं टिपी आयो। त असां जेको आहे हिकिड़ो माना अलाह जी रज़ा ख़ातिर पिया वञूं। हुयो मुंहिंजे हथ में कुझु बि कोन, वधि में वधि हिकिड़ी थैली या 2 थैली पिया खणी वञूं। त माण्हुनि जी हालत इहा ई त रुॻो ॾिसी हिकिड़ो इनकरेजमेंट में पिया अची वञनि त माना केरु असां वटि आयो आहे हाल पुछणु या अहिड़े हवाले सां, छो हू माना ॾाढा हिकिड़ा डिस्करेज थी चुका हुआ ऐं माना ॿियनि लफ़्ज़नि में किरियल आहे। मूंखे यादि आहे मुंहिंजी हिकिड़ी बिरादरी जो ई माण्हू हो, उन ॾे मां किथे 4 घरनि खे मूंखे राशन पहुचाइणो हो। इहो चोथों ॾींहुं हो मींहं जो। त उन में कलोड़ा स्टेशन जे ॿाहिरि ॻोठ आहे फैज़ मोहम्मद सदर जे नाले सां, उते मां वियुमि त उहो अधो पंहिंजो खट ते वेठो हो, लेटियल हो, दिलि जो मरीज़ हो। त मां हुनजे घर हलियो वियुमि सिधो। हू परेशान थी वियो त हींअर केरु अजनबी घर में हलियो आयो। मूंखे जॾहिं हुन सुञातो त हुनजे शिकिल ते अहिड़ी मुर्क आई दिलि सां जेका मां अॼु ताईं नथो भुलिजी सघां। ऐं हुनजे हफ़्ते खां पोइ हू गुज़ारे वियो। त मां उनखे ॾिठो, माना उहा इहा जेका ख़ुशी हुई न, माना उन में मूंखे छा चइजे हिकिड़ी इंसानियत ऐं अलाह जी रज़ा पई ज़ाहिर थिए त वाक़ई मूं को कमु कयो आहे। 1.5 किलोमीटर पाणी मां पंधु करे ऐं मां हुनजे घर ताईं वियुमि। पोइ त मां हुननि खां ट्रैक्टर वरितो, वरी अॻियां ॻोठु हिकिड़ो ॿुॾल हो, उते मां 4 घरनि खे वञी उते राशन पहुचायो। सो बहरहाल माना माण्हुनि जी हालत इहा ई। उन खां पोइ माना डिफरेंट स्टेजिस हिकिड़ा गुज़रिया आहिनि सैलाब जा न, जीअं तव्हां पुछो हींअर शुरू खां वठी हींअर ताईं। त पहिरें स्टेज में माण्हुनि जी हालत इहा ई त हिकिड़ो राशन जे पोयां ऐं खाइण जे पोयां, पेट जे पोयां हिकिड़ो बेज़ारी वारी हालत में लॻिया पिया, जेको पहिरियां 3 महीना हुआ। ऐं इहे उहे महीना हुआ जंहिंमें माण्हू छा चइजे त हिकिड़ी खाना जंगी वारी सूरत हाल बि काफ़ी इलाइक़नि में,
जिथे माना गवर्नमेंट एडमिनिस्ट्रेशन हुई त हा ठीकु आहे उते थोरो घणो माना मैसेज आउट थिए पियो, पर के इलाइक़ा अहिड़ा हुआ ख़ुसूसी तौर ते भेरिया तालुके में जेके सफ़ा ॾुतड़ियल आहे, माना जंहिंजो मैसेज बि आउट न पियो थिए। असां ॾिठा पटीदन जे उस पासे में अहिड़ा इलाइक़ा ॾिठा, फैज़गंज तालुके में अहिड़ा इलाइक़ा ॾिठा जंहिंजो माना मैसेज बि आउट न पियो थिए त इन्हनि सां आख़िर थी छा गुज़री आहे। सो उन हिसाब सां माना जेके पहिरियां 3 महीना हुआ त माण्हू बि ॿाहिरां अचनि पिया, इस्लामाबाद खां, कराची खां, शहरनि खां जेके अची मदद कनि पिया, ॿाहिरनि मुल्कनि वारा बि कनि पिया। जॾहिं 3 महीना गुज़री आहे त पोइ हिकिड़ो ॾाढो हार्ड टाइम शुरू थियो, माना का गवर्नमेंट असिस्टेंस बि न आई, घरनि जे हवाले सां, राशन जे हवाले सां बि असिस्टेंस बंदि थी वियूं, जेके NGOs अचनि पियूं धड़ाधड़, ऐं माना उहो बि थोरो सिस्टम पोइते थी वियो। त उहो वक़्तु माण्हुनि ते ॾाढो ॾुखियो गुज़रियो। जेके माण्हू रड़ियूं पिया कनि, पंहिंजूं ॻाल्हियूं कनि पिया, अची दुख सूर कनि पिया, उहो त हलो सही आहे, किथां न किथां करे पिया वञनि। बट के सफ़ेद पोश माण्हू अहिड़ा हुआ जेके हींअर ताईं बि अहिड़ा आहिनि, जेके मां ॿुधायांव त माना कल्ह ई हिकिड़ो WhatsApp तां मूंखे मैसेज फॉरवर्ड थींदो आयो, माना फैज़गंज तालुके जी का औरत ई, माना हुन हिकिड़ो ॾुख दर्द में हिकिड़ी ॻाल्हि कई, उहो कंहिं दोस्त मोकिलियो, हुनजो नालो न खणंदुमि, त हुन चयो औरत त मां जेको आहे ॾाढी परेशान आहियां, ऐं माना रमज़ान जा रोज़ा रखणा आहिनि, किथां राशन थी वञे त मूंखे करे ॾियो। हाणे हुन औरत जे फैमिली बैकग्राउंड सां मां वाक़िफ़ हुउमि, त मूंखे यकीन मञो माना अखियुनि मां ॻोढ़ा आया त सही, बट माना ओछगुरू ॾेई मां न रुनुमि। बसि इहो अलाहु अकबर ई चई सघियुमि मां हिकिड़ो दिलि जे हाल बयानु कंदे। त माना उनजो अहिड़ो फैमिली बैकग्राउंड, ऐं इस्लाम ऐं असांजे मुआशिरे, सिंधी मुआशिरे हिकिड़ो औरत खे तक़दुस ॾिनो आहे, उनखे इज़त ॾिनी आहे, हुनजो हिकिड़ो सायो ॾिनो आहे, हिकिड़ो गैरत जे हिसाब सां हिकिड़ो हुनजो तकरहाल। माना माण्हुनि जी हालत इहा आहे, हींअर काफ़ी इलाइक़ा आहिनि जेके पाणीअ जे अंदरि अञा बि आहिनि, भेरिया तालुके में, ठरी मीरवा तालुके में, ऐं माना जेके मूं तव्हांखे ॻाल्हि कई शुरू में डिफरेंट स्टेजिस आहिनि सैलाब जा। पहिरियों त इहो 3 महीननि वारो स्टेज हो, उन्हनि में टेंट्स ऐं मेडिकल कैंप्स ऐं राशन जी ज़रूरत काफ़ी हुई। हींअर जेको स्टेज आहे सैलाब जो, उन में आहे सभिनि खां वधीक ज़रूरत आहे घरनि जी कंस्ट्रक्शन जी, जेको असां ॾिठो आहे रिहेबिलिटेशन, घरनि जी कंस्ट्रक्शन जी, ऐं हर को उन लाइ परेशान आहे। ऐं तव्हां ॾिसो था त ॻोठ जेको आहे माण्हू नुमाइंदा बि थी वञनि था गवर्नमेंट जा, ऐं 2,000, 500, 1500 हर ग़रीब माण्हू आहे वठी बि अचनि था। त एतिरा परेशान आहिनि, इहे उहे ग़रीब माण्हू आहिनि जंहिंजा घर किरियल आहिनि, उहे टेंट्स में वेठा आहिनि, वॾेरनि खां वञी कोन था वठनि। त माण्हू एतिरो त अंदाज़ो हणो त परेशान आहिनि। अरे इन समूरी सूरतहाल में तव्हां हिकिड़ो इहो क्रॉस क्वेश्चन कंदमि त सॼी समूरी सूरतहाल में किथे तव्हां गवर्नमेंट जी असिस्टेंस ॾिठी त किथे का गवर्नमेंट माना एक्टिव हुजे, को डिप्टी कमिश्नर या को ज़िले जो को चूंडियल नुमाइंदो या का शइ किथे तव्हांखे नज़र आई का, माना तव्हांजे इन इलाइक़े में पटीदन में ख़ासि करे, या माना कंहिं जिथे जिथे तव्हां विया हो ठरी मीरवा वारी साइड ते, त को माना तव्हांखे को अहिड़ो माण्हू नज़र आयो जेको गवर्नमेंट जो नुमाइंदो हुजे ऐं उहो हुते कमु कंदो हुजे? मां इनखे 2 पार्ट्स में सवाल जो जवाबु ॾींदुमि। पहिरियों पार्ट त जेके शुरू वारा ॾींहं आहे, पहिरें हफ़्ते में असां ॾिठो पटीदन एरिया में ई हिकिड़ो एरिया आहे पंहिंजो UC डगेजा ऐं UC बेलावा पीर सादिक जे मक़ाम ते, उते ॾाढी छिकताड़ लॻी पई हुई, हथियारबंद माण्हू आहे, ऐं माण्हू हिक ॿिए सां विढ़ण लाइ तयारु आहे। ऐं इहो ई मंज़र सिंध जे हर ॻोठ कुर्चे में हो पाणीअ जे हवाले सां, त मथां ई वारा हेठें पासे पाणी न छॾनि। जेको मुंहिंजो पहिरियों तारुफ़ थियो डिप्टी कमिश्नर सां, उहो इहो थियो त इन्हनि जो पाणी रोके छॾियो, फ़िलहालु 3 ॾींहं न खुलियो। उहो कीअं थियो, हुकुम जारी छाजे लाइ थियो, उहो वजूहात बहरहाल मूंखे न आहिनि ख़बर, पर असां इहो तारुफ़ पहिरियों ॾिठो त डिप्टी कमिश्नर पाणी रोकराए छॾियो। ऐं इहे ई लातादाद रिपोर्ट्स असां ज़िले मां ॿिए पासे ॾिठियूं बि ऐं ॿुधियूं बि, त किथे AC पाणी रोकराए छॾियो, खोलणु नथो ॾिए, किथे DC नथो खोलणु ॾिए, वरी किथे खोलणु ॾिए थो। त माना हिकिड़ी पॉलिसी क्लियर न हुई, अवाम खे हिकिड़ो हथरादू मूं ॾिठो त कंफ्यूज़ थो कयो वञे, ऐं का पॉलिसी क्लियर न आहे, जंहिंजे करे माण्हू हिक ॿिए सां हरू भरू पिया विढ़नि। ऐं उन मामले में माना मुंहिंजो गवर्नमेंट सां पहिरियों इहो रहियो, ठीकु आहे। उन हिसाब सां पोइ मां ॾाढो हिकिड़ो मायूस थी वियुमि। मां त उन्हनि ॾे पोइ वियुमि बि कोन कंहिं हेल्प या एड लाइ, सो छो जो मां उन्हनि जो हिकिड़ो इहो छा चइजे फेस ॾिठो, ठीकु आहे। उन खां अलावा का एक्टिवेशन? उन खां अलावा मां जिथे जिथे वियो आहियां, असां लाड़काणे ज़िले में विया आहियूं, असां खैरपुर ज़िले जे हर तालुके में विया आहियूं, पंहिंजो कमु कयो आहे, ऐं जेको आहे नौशारे ज़िले जे हर तालुके में वञी कमु कयो आहे, पंहिंजे एरियाज़ में त ॻोठ वञी बि कमु कयो आहे, तक़रीबन 90% ॻोठनि में। बट असां जिथे जिथे विया आहियूं अलॻि
तोड़े उहो लाड़काणो ज़िलो हुजे उते अलॻि क़िस्म जो सैलाब आहे, दादू में अलॻि क़िस्म जो सैलाब आहे, खैरपुर में अलॻि क़िस्म जो सैलाब आहे भेटुनि जे हवाले सां, नौशारे फ़ैरोज़ में सिम नालनि जो ऐं जेको आहे ढोरनि जो अलॻि क़िस्म जो सैलाब आहे। बट इन्हनि में हिकिड़ी शइ आम आहे, कॉमन आहे, चइनि पंजनि जॻहियुनि ते, उहा इहा आहे त हुकूमती एडमिनिस्ट्रेशन जी नाअहली। माना मजमूई तौर ते इहो ई ॾिठो आहे। ऐं तव्हां हींअर बि ॾिसो न, माना रुॻो ज़िलई एडमिनिस्ट्रेशन न बल्कि इवन जेको आहे पंहिंजो चूंडियल नुमाइंदा बि आहिनि त हींअर माशाल्लाह सां 50 करोड़ MPs खे मिलिया, 1 अरब जेको आहे MNA। जीअं हाणे असां ॿुधो हूंदो त प्राइम मिनिस्टर्स फ्लड रिलीफ फंड शुरू थियो हो, त असांखे खपे असां पंहिंजो ॻोठ फ्लड रिलीफ फंड शुरू कयूं। उहो इहो कयूं त मां हिकिड़ी मानी पचायां थो, ठीकु आहे, त हिकिड़ी मानी वधीक पचायां जेके पंहिंजे पाड़े वारे खे ॾियां। बिल्कुलु ठीकु आहे। पाड़े वारे खां मक़सदु छा आहे मुंहिंजो, जेको हिकिड़ो माण्हू हिकिड़े वेले जी मानी खाए थो न, त ॻोठ रिलीफ फंड में छा करे, बसि इहो ऐद करे छॾे त हिकिड़े माण्हूअ सां मूंखे पंहिंजी मानी शेयर करणी आहे। माना जे 50 माण्हू मानी था खाइनि वेले जी, त उहे 50 ई माण्हू 50 ॿियनि सां मानी शेयर कनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमायो त 2 माण्हुनि जी मानी हिकिड़े माण्हू जी मानी 2 लाइ काफ़ी आहे, 2 माण्हुनि जी मानी 4 लाइ काफ़ी आहे, 4 माण्हुनि जी मानी 8 लाइ काफ़ी आहे। हदीस शरीफ़ में ज़िक्र आहे त तव्हां अगरि हिकिड़ो पचायो था त उन मां 2 खाई सघनि था हिकिड़ी प्लेट मां। तव्हां रुॻो अॼु खां ऐद करे छॾियो त मां हिकिड़े वेले जी जेका आहे मानी उहा हिकिड़ो माण्हू हिकिड़े ॿिए सां शेयर करे, त उन सां ई काफ़ी तब्दीली वधीक अची वेंदी, बजाए जो इन खां जो असां हुकूमत खां तवक़ो था रखूं कंहिं क़िस्म जी। सो उहो मां सम्झां थो असांजी नियाणियुनि खे ईअं ई ज़लील थींदियूं रहंदियूं बेनज़ीर जे पैसनि जे पोयां कॾहिं पोइ कॾहिं राशन जी लाइनुनि में, माना ख़ुदमुख़्तियार त उहो थी न सघंदा। हिन में भला कुझु इज़त नफ़्स त जेको आहे मजरू न थींदी, ऐं जेको आहे माण्हू कुझु ख़ुदमुख़्तियारी जी तरफ़ मदद करणु घुरिजे। जी हिन वक़्तु हा, सल्यूशन इहो न आहे। सल्यूशन इहो आहे त माना गवर्नमेंट लेवल ते पॉलिसीज़ चेंज थियनि ऐं अहिड़ी अहल हुकुमरान अचनि, अहिड़ो अहल सिस्टम अचे, निज़ाम अचे, हक़ीक़ी इस्लामी निज़ाम अचे, जेको खुलफ़ाए राशिदीन जो निज़ाम आहे या जेको शरई निज़ाम आहे उहो हुजे त हा पॉलिसीज़ चेंज थी वञनि त पोइ मजमूई तौर ते उनखे माण्हुनि खे बेनिफिट मिलंदो। बाक़ी हींअर माण्हू इहो ई कनि था, अञा वधीक इहो बेनिफिशियल आहे, बजाए जो कंहिं चूंडियल नुमाइंदे गवर्नमेंट खां आसिरो रखनि। आख़िर में असांजे लाइ माना असांजो जेको ई प्रोग्राम आहे साहिती ऐं सुहाण, हिन जे हवाले सां तव्हां हिते असां वटि आयो बि ऐं असां सां कचहरी बि कई, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं आख़िर में असांखे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो त हीउ जेको असां प्रोग्राम स्टार्ट कयो आहे या हीअ जेके माना नयूं हिकिड़ियूं शयूं असां आणियूं पिया, नवाण आणियूं पिया पंहिंजे ज़िले जे लाइ, ख़ासि करे पंहिंजे नौशहरा फ़िरोज़ ज़िले में, जेके माण्हू ख़ासि करे मां ॾिठो आहे त सोशल मीडिया ते घणा माण्हू एक्टिव आहिनि असां वटि। तव्हां पाण नोट कयो हूंदो त माण्हू सोशल मीडिया खे तमामु घणो तरजीह था ॾियनि, त उन हवाले सां ई हिकिड़ो कमु स्टार्ट कयो आहे, त इन हवाले सां तव्हांजो छा पैगाम हूंदो ख़ासि करे असांजे लाइ? ऐं कमु माशाल्लाह बहितरीनु आहे। तव्हां कंहिं बि उसत में रही करे माण्हुनि जो मैसेज अॻियां पहुचायो था, त आई एम श्योर ही बि काफ़ी माण्हुनि ताईं मैसेज पहुचंदो। ऐं सोशल मीडिया ते एक्टिव आहिनि, फेसबुक काफ़ी इस्तेमालु था कनि, ट्विटर जे बनस्बत, पर थोरो माना असां इहो थोरो इन पासे तवजो ॾेई सघिजे थो त फेसबुक तां मैसेज त फैलिजे थो सोशल मीडिया जे थ्रू ऐं वधीक माण्हू ॾिसनि था, बट जेके गवर्नमेंट ऑफिशियल्स आहिनि या जेके समाजी माण्हू आहिनि जेके एक्टिव आहिनि, उहे ट्विटर ते घणो मैसेज बहितर तरीक़े सां फैलाए सघिजे थो हैशटैग्स जे थ्रू। ऐं माना उन में माण्हुनि असां ॾिठो आहे त मिस्र में इनकलाब बि ट्विटर जे थ्रू शुरू थियो, ऐं अरब स्प्रिंग बि जेको आहे ट्विटर जो वॾो किरदारु रहियो आहे दुनिया जे मुल्कनि में, जेको आहे माण्हुनि खे गॾु ऐं यकजहत करण में जेके समाजी इशूज़ आहिनि उन हवाले सां। तव्हां ॾिसंदा हो जेके सियासी मसइला हलनि पिया था, माण्हू ट्विटर ते घणो एक्टिव हूंदा आहिनि। ॿई शयूं यूज़ कनि, बट उन शइ जी तरफ़ बि ध्यानु ॾियनि। ऐं उन खां अलावा माना मां पैगाम छा ॾियणु चाहींदुमि माण्हुनि खे, आवाम खे इहो ई पैगाम ॾियणु चाहींदुमि त पंहिंजी पहिरीं त माण्हू पाण खे सुधारे, पोइ अॻियां हिकिड़ी तवक़ो रखे बहितरी जी, ठीकु आहे। पाण खे कीअं सुधारे, उहो सुधारण जो तरीक़ो उहो ई ॿुधाईंदो जंहिं सही ऐं ग़लति जो तायुन असां लाइ कयो आहे। अलाह साईं क़ुर में फरमाए छॾियो त जेको आहे मूं इंसान ऐं जिन खे इन लाइ ख़ल्क़ कयो आहे त मुंहिंजी इबादत कनि। त असांजी ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे त असां अलाह जी इबादत में ज़िंदगी गुज़ारियूं, ऐं जेके पंहिंजा इबादात आहिनि बट उन सां गॾु ज़िंदगी जा मामलात बि आहिनि, उहे बि जेको आहे ख़ुदा ख़ौफ़ी इख़्तियार करे ऐं क़ुर जे उसूलनि ते, सुन्नत जे उसूलनि ते हली करे, ऐं हिकिड़ो पंहिंजो अलाह ताला जे उसूलनि ते हलूं, पोइ तोड़े उहा मुआशरती लेन देन हुजे, घर वारनि सां लेन देन हुजे, कारोबारी लेन देन हुजे, एजुकेशन जी लेन देन हुजे या इंसाफ़ जी लेन देन हुजे, हर हिसाब सां उन्हनि उसूलनि ते हलूं। ऐं इहो बि सुञाणियूं त असांजी ज़िंदगी जो मक़सदु फ़क़ति इहो न आहे
त पंहिंजो थाणे तां मुंहिंजो कमु थी वञे, पंहिंजो SHO साहिब सां मुंहिंजो वादो हुजे या वॾेरे खे चई मां जेको ॿियनि खे दॿरायां ऐं ॾाढ मुड़सी करायां। इहे 4 शयूं ज़िंदगी में न आहिनि। ज़िंदगी जो मक़सदु उहो कुझु ॿियो आहे जेको तव्हां खां आख़िरत जे बारे में जेको पुछाणो थींदो त उन जी तरफ़ असां जेको आहे पंहिंजो ध्यानु ॾियूं ऐं जेको अलाह साईं असांखे ॿुधाए बि थो क़ुरान में। सो बहरहाल मां मैसेज इहो ई ॾींदुमि मेनली इन नटशैल। बाक़ी ॿियो प्रोग्राम तव्हांजो बहितरीनु आहे ऐं असल में प्रोग्राम त पंहिंजे हिसाब सां हूंदो आहे, बट होस्ट जा जेके सवालात हूंदा आहिनि उहे ॾाढा अहम हूंदा आहिनि ऐं जेको होस्ट हूंदो आहे उहो वधीक अहम हूंदो आहे, जेको प्रोग्राम जे करे सुञाणो वञिबो आहे। सो हींअर माना मूं 4-5 इंटरव्यूज़ कया आहिनि, हिकिड़ो पंहिंजो पर्सनल ओपिनियन ॿुधायां त पर उन्हनि में जेको सभिनि खां हिकिड़ा छा चइजे ऐं कम वारा सवालात कया आहिनि जंहिं मुंहिंजो अंदरु उजागर कयो आहे त उहो तव्हां ई कयो आहे। सही, थैंक यू सर। सो नाज़रीन, तव्हां प्रोग्राम साहिती ऐं सुराण में अॼु हितां नुशार फ़िरोज़ ज़िले जे अहम शख़्सियत सरदार ख़ालिद मियां राजपर साहिब जे चश्मो चिराग साईं यशेब अहमद राजपर साहिब सां तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजी कचहरी ॿुधी ऐं हुनजा पैगाम ॿुधा। साईं जन जो चवणु आहे त हिन वक़्तु असांखे न रुॻो पंहिंजे इलाइक़े जे लाइ पर पंहिंजे माण्हुनि जे लाइ पाण ई पर्सनली तौरु कोशिशि करणु खपे। कंहिं स्टेट जी या कंहिं माण्हूअ जी तव्हांखे माना अगरि तव्हां माना आसिरो कंदो त तव्हांजो कॾहिं बि कमु न थींदो। कोशिशि कयो अगरि तव्हांजे घर में 2 मानियूं पचनि थियूं त हिकिड़ी मानी पंहिंजे पाड़ेवारे खे खाराईंदो त उन सां न रुॻो तव्हांजी दिलि जेका आहे उहा माना हिकिड़ी नरम थींदी, पर तव्हांजी जेका रिस्क रोज़ी आहे उन में पिणु बरकत थींदी। हीउ सॼो प्रोग्राम करण जो हिकिड़ो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे नौशहरा फ़िरोज़ ज़िले जूं उहे सियासी, समाजी, सहाफ़ती ऐं अदबी ऐं तोड़े जेके मज़हबी जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां कुझु गुफ़्तगू कयूं, उन्हनि सां कुझु ॻाल्हियूं कयूं ऐं उन्हनि जा कुझु जेके ख़्यालात आहिनि उन्हनि सां कुझु माना उहे ॿुधूं। उन्हनि जे ॿुधण सां न रुॻो असांजी जेका पंहिंजो दिलि आहे उहा बि मुतमइन थींदी, पर जेके असांजा जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल जो बि को तरीक़ो निकिरंदो। ऐं इंशाअल्लाह इहा उमेदु रखूं था त यशेब साहिबु जीअं नौशहरा फ़िरोज़ ज़िले में, खैरपुर ज़िले में पंहिंजी ख़िदमत जो जेको जज़्बो आहे उहो सरअंजाम ॾिए पियो, उहो अॻिते बि ईअं ई ख़िदमत कंदो ऐं बग़ैर कंहिं लोभ, बग़ैर कंहिं लालच जे साईं जन ख़िदमत कनि पिया ऐं बग़ैर कंहिं सबबु जे को माण्हुनि मां का उमेदु रखणी हुजे, का वोट जी उमेदु हुजे, का मोट जी उमेदु हुजे, बग़ैर वोट ऐं बग़ैर मोट जी उमेद जे साईं कमु कनि पिया ऐं अलाह साईं खेनि जेको आहे इन शइ जो अजर ॾींदो। ऐं मां बि तव्हां सभिनी दोस्तनि खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुमि, ख़ासि करे मां पाण खे बि इहो चवणु चाहियां थो त कोशिशि कजे अगरि तव्हां कंहिं माण्हूअ जी मदद नथा करे सघो, अगरि कंहिं ताईं तव्हां रसाई नथा करे सघो, कंहिं ताईं पहुच नथा करे सघो, दिलि में हुन जे लाइ हिकिड़ो सोच रखो त यार हीउ माण्हू हिन शइ जो हक़दारु आहे त ख़ुदा हुनजी पाण ई मदद कंदो। वधीक मां न चवंदुमि, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जिन हिन असांजे हिन प्रोग्राम खे जॉइन कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हांजो होस्ट ऐं तव्हांजो दोस्त शाहिद मीर सर तो तव्हां सां गॾु हूंदो। वॾी महिरबानी।